ही त ऐलान हुननि जलसे में कयो त भई लखे माण्हू वेंदा लॉन्ग मार्च कंदा इस्लामाबाद, लेकिन अख़बारनि में कुझु ख़बरूं आयूं पे त ही इस्तीफ़ा ॾियण ते बि गौर कनि पिया। मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो त कंहिं बि ख़बर फीड कई हूंदी अख़बारनि खे, लेकिन लॉन्ग मार्च बि तकड़ में मूंखे थींदे नज़र नथो अचे। तव्हां ॾिसो हाणे ही जेका सूरतहाल आहिनि में बयाननि जी रोशनी में पाण ॾिसूं जेके कल्ह खां वठी अॼु ताईं आया आहिनि, तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी, मूंखे बि ईंदी। शेख रशीद चए थो त साईं छाकाणि त अफ़गानिस्तान जी सूरतहाल हीअं आहे, दुनिया जी सूरतहाल बदिलजंदड़ सूरतहाल आहे, तंहिंजे करे इमरान ख़ान किथे ई नथो वञे। जी हा, तंहिंजे करे इमरान ख़ान किथे ई नथो वञे, छाकाणि त ख़िते में दुनिया में शयूं तब्दील थियनि पियूं। हाणे इन में सवाल इहो पैदा थिए थो त भई अपोज़िशन लॉन्ग मार्च कंदी, सियासी बहरान पैदा थींदो, त हुन सां अफ़गानिस्तान सां छा तालुक़ हुजणु खपे असांजो। यानी हिन में शेख रशीद ही हिकिड़ी अंडरस्टूड ॻाल्हि ॿुधाए पियो, इम्प्लाइड यानी पक सम्झो जेसिताईं असांजी इस्टेब्लिशमेंट न चाहींदी तेसिताईं मुल्क में चाहे लॉन्ग मार्च करे वठो या शॉर्ट मार्च कुझु न थींदो। अच्छा, ऐं माना हू इहे चए कोन पियो शेख रशीद, लेकिन सिंपल तशरीह आहे। ऐं जेसिताईं इस्टेब्लिशमेंट जेका आहे, छाकाणि त हिन महिल ख़िते जी सूरत हाल एॾी अजीब ग़रीब आहे त अगरि हू इमरान ख़ान खे हटाइणु चाहींदा बि हुजनि हा त फ़िलहाल हू चाहींदा त न छेड़छाड़ न कजे, ईअं हले किसो। सो इहा ॻाल्हि शेख रशीद खे सम्झ में अचे पई, बाक़ी शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान खे न ईंदी छा? सभिनी खे अचे पई। क्रिटिसिज़म, तनक़ीद, अञा बि नवाज़ शरीफ़ पंहिंजो नैरेटिव न पियो छॾे। चए पियो कुझु जनरल साहिबान, कुझु इलीट आहे, अशराफ़ी आहे, ही या हुआ। हाणे हिकिड़ी यानी हू नवाज़ शरीफ़ पंहिंजो नैरेटिव न पियो छॾे। शहबाज शरीफ़ साहिबु कल्ह ही सॼी ॻाल्हि करे त लॉन्ग मार्च थींदो, ही थींदो। अॼु मज़ार क़ाइद ते बि चवनि था त न मज़ाहमत कयूं पिया न मुफ़ाहमत कयूं पिया, बसि चाहियूं था त 2023 जा इलेक्शन फेयर थी वञनि। सो सर जी मतिलबु अगरि 23 जा इलेक्शन जो इंतज़ारु आहे या ख़्वाहिश तव्हांजी 23 जा इलेक्शन आहिनि त तव्हां लॉन्ग मार्च छो कंदो? ठीकु आहे। बिलावल साहब ॿिए पासे ॾिसो अपोज़िशन आहे, पीपल्स पार्टी वारा सखर ऐं ख़ैरपुर में रैली कढी इमरान ख़ान जी हुकूमत ॾाइणु चाहिनि पिया। ही सो इन जो मतिलबु इहो थियो त अपोज़िशन जेका आहे पंहिंजो मोमेंटम ठाहे पई, लेकिन हू को बि फ़ैसिलाइतो को क़दम खणण जो मूड नथा रखनि फ़िलहाल, छाकाणि त हू सम्झनि था त हिन महिल मुल्क में अगरि सियासी अफ़रा तफ़री पैदा थी त उहा क़ाबिल क़बूल न पवंदी सॻारनि हल्कनि खे। सो आई थिंक ही हिकिड़ो सियासी सरगर्मी हुई, हिकिड़ो मुतहरिक थी PDM वापसि हुननि ॿुधायो त असीं बि आहियूं। लेकिन इहो चवणु त को 15-20 ॾींहंनि में को लॉन्ग मार्च जी शेड़ी का शइ साम्हूं अची वेंदी, नामुमकिन दुनिया में काई शइ न आहे, पर मूंखे तमामु घणी हैरत थींदी अगरि को पाण खे 15-20 ॾींहं या महीने में को लॉन्ग मार्च जी डेट अची वञे।